ओ हबीबा ओहो हबीब हे हबीबा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बखैर हाँ इब्राहिम कुमार आया साकरे का आयो या ॿियो ख़ैर आहे बाबा जी जी दुआ तव्हां ॿुधायो ख़ुशि रहियो। दुआ लाइ करो बा साकरे का आयो या तव्हांजो वॾो फैन आहियां वॾो महिरबानी दादा तव्हांजा वीडियो ॾिसंदो आहियां माशाल्लाह मज़ेदार वीडियो हूंदा महिरबानी मुंहिंजा दोस्त सभु त आऊं बि नंबर लॻायां थो हाँ। एजाज़ जो हाँ। हुन यकीन न थियो त तूं हुन हबीब सां मिलंदे नहीं यार अस्सी गरीब मां सच्ची जी। कोन थो खणे बि बि आहे कलील जो लॻायां थो हाँ, कोन थो खणे हाँ। वीडियो तव्हांजा माशाल्लाह बहितरीन वीडियो हूंदा आहिनि। महिरबानी यार महिरबानी मुंहिंजो भाउ कुर्ब करी आहे गाॾी खणी आया मुंहिंजा दोस्त तव्हां लाइ पुछाऊं पिया कनि तव्हांजा वॾा फैन आहिनि मुंहिंजो गाॾी पाए मुंहिंजो घर में यार कम लॻो पिया मुंहिंजो मतलब बिज़ी आहियां अञा देरि कोन लॻंदी ख़ाली तव्हां रुगो उन सां हिकिड़ो जेकर मिली हिकु किथे आहिनि फोटो किथे आहिनि किथे हिते ई रुगो पारे साकरे में अच्छा हा रुगो उन सां मिली करे हिकु हिकिड़ी फोटो कढाईंदा न हाँ। उहो कुझु अन तव्हांजा वॾा फैन आहिनि वॾा पाण 5 मिंट बि हाँ, ऐं घरां रुगो थोरो बस तयारु महिरबानी थी। बस ठीकु आहे? महिरबानी हा बि बीठो आहे? हा बीठो आहियां नंबर चोरनि जा लॻनि कोन था ॿुधाइण त अभी मूंसां गॾु अचे पियो वाह वाह अभी त माशाल्लाह ख़ूबसूरत पिया लॻो हा महिरबानी अचो 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 हलो हा देरि कोन था करियो देरि कोन लॻंदी बसि घुमायो था अचो चलो ख़ैर आहे ॿी ख़ुशि आहे ॿी धुआ लॻी पई आहे अलाए किथे आहिनि हिते हिते हा हिते वेझा पर थिए न हा यार ये चलो ठीक है भेण खे तूं जान था वॾा या आराम सां ख्याल सां छा पियो करीं बाबा तव्हांजा भेण जेका न बाबा गाॾी हलाए यार ॿ मूंखां ए बाबा ख्याल सां या अल्लाह छा पियो करीं यार दिमाग़ ख़राब न छा तव्हांजा ही अली आहे पंहिंजो संगत जी आवाज़ तुंहिंजी पुछा मूंखे हाँ। ही कोन मिलंदो मूंखे आवाज़ थी थो सही आहे सही कहिड़ा करे थो हा जेको आहे कोन मिलंदो वॾो माण्हू आहे ईअं हूअं आहे हा तुंहिंजी का पुछा करे थो महिरबानी 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 आयो वठी आया आहियां कहिड़ा ख़ैर हाँ कहिड़ा हबीब कुमार वीडियो ठाहींदो यूट्यूब ते हाँ पोइ त हाँ आऊं आहियां हे विजय कोन मुंहिंजा हलंदा आहिनि ठठा वाले ॾिसंदा पाण छा करे ही कोन वीडियो ठाहींदो आहे जेको खट मिठड़ी हा हा न वीडियो और मज़ा आई न जो आहे हाँ फेमस स्टार एतिरो फेमस त कोन्हे पर पोइ माना सुञाणे थो न भाउ मूंखे हबीब कुमार कोन ठठा जेका ठाहींदो आहियां सुञाणे थो ठाहींदो हूंदे पर टच हलाईंदो ईअं टच हलाईंदो ईअं टच ई कोन हलाई टच हलाईंदो कहिड़े कहिड़े माण्हू ने खणे अचे पंहिंजी जगह ते सही है वञे बेइज्जती पियो करे यार ये टच ई कोन हलाई पा खलील दादा हले हले खलील कहिड़ो तरीक़ो आहे यार कहिड़ो तो ज़लील करण आयो ई छा मूंखे हले खलील ये ते टच ई कोन हलाई कहिड़ो तरीक़ो आहे यार परेशान तो करी रूबरू यार न न न पर करा वरी ज़लील कंदे आ वरी अला केॾा खणे हले हिकिड़ो गाॾी अला कहिड़ी खई ने चालू कोन थी थिए तूं कहिड़ो तरीक़ो आहे परेशान करणु निकितो ई छा हाँ वरी छा थियो आहे थोरो धुको ॾे भला धुके ते वरी चालू थी यार आऊं धुको ॾियां यार पोइ तूं बि आऊं तो धुको ॾे यार शाबस आहे तो माण्हू खे यार मूंखे दलील करणु वठी आयो ई छा ए यार तूं गाॾी हलाए यार ए बे मूंखे न ए बे ए यार तूं त हरू भरू हला के सां केरु आयो आहे हाँ ये गाड़ी खलील पाने वाह जो बड़ो फैन खलील तो जो बीफ कोनी दो बीफ अच्छी है अस्सलाम वालेकुम खैर विशेष कवि अब बड़ो फेमस है ॿियो खैर है टिकटॉक दे यूट्यूब दे कोन वीडियो ठाई दो ओ खट मिठड़ी एड़ो वो हाँ कौन सुना 14 बढ़िया ने
कहिड़ी खुआरी आहे यार तूं छा आहे तूं छा मूं ते छा विजया कोन सघे अरे भाउ छठा वारे कोन चैनल आहे पंहिंजो विटिया ठाहींदा आहियूं यार हाणे उहो 10 कणे पिनर आयो पिनर वठी आयो ई जा मूंखे उहो चए थो 10 थो ॾियांसि कहिड़ो तरीक़ो आहे यार तूं मूंखे हल घर छॾ यार हल ए बे पा हलूं था मुनीर ॾा मुनीर तो जो ए मुनीर दी रात विजय त ए विजय ॾिसण हल हल बाप यार कोन्हे न उहो वठी आयो चए थो त सुञाणंदो आहे अलाए कीअं छा आहे हल तो कोन ई तो अची वाह 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 अॼु तो तुंहिंजो वाइदो सचो निकिरी वियो यार सही आहे हलिया हलिया अभी आने कर तू वे हाँ। ठीक है आऊं रुगो तोरो गाड़ी में यो तोरो मसलो आयो कढा हलो तो केॾा अच्छा तो थोड़ी देर में हाँ। हां तू वे ओ भारत ने हां अभी बजे मस्त मजे में बस जी आयो इब्राहिम जी आहिनि दोस्तनि पंहिंजा उतां खां मिलंदा चइनि सही जी ॿियो ख़ैरु आहे तूं ॿुधाए यार फेमस थी विया बि हा बसि ईअं नंढा नंढा टुकड़ा ठाहींदा हुआसीं मोबाइलनि ते पोइ छॾियोसीं पोइ शुक्रानो जी हा सुठो माण्हुनि तयारु ॾिनो मोबाइल ते टिकटॉक ते फेसबुक ते यूट्यूब ते जी माशा पोइ ही अवां तो टच मोबाइलूं ॿियूं आहिनि जी जी ऐं थोरो असलाई कमु बि करियो ग़रीब माण्हू महांगाई ॾिसो केॾी लॻी पई आहे ऐं माण्हुनि जा मसइला मसाइल छा छा आहिनि साक्षी त अॼुकल्ह ठल नाले ते रहिया आहिनि हिकु ॿियनि खे जनम ॾींहं जूं मुबारकूं इहे उहो को इतफ़ाक़ नाश्तो थियो त बाक़ी त अवामी मसाइलनि ते को गौर वीचार ई कोन्हे असां कोशिशि कंदा आहियूं अवामी में ऐं माइटनि खां करे पुछो अटो घणे किलो कान्हे हाणे कमु त न कोन्हे करियो त सही असीं कंदा आहियूं न असां माशाल्लाह जेको बि ठाहींदा आहियूं जेको दुनिया में हले पियो उन ते छा हलंदो आहे ही तुंहिंजो संगत ई वठी आई आहे हिनखे तोखे हा दवा मुंहिंजो चङो मोटो 1200 रुपया मूंखां खणी विया अॼु तो ॾियां सुभाणे बेदा खणी वञे बसर खणी वञे केॾी महिल थूम खणी वञे केॾी महिल छा खणी वञे मिर्च खणी वञे अठोसि न बाबा चई बाबा ऐं वठो थो जा अबी खे उहो भरे ॾींदो मुंहिंजा छा मतिलबु पैसा ए न बाबा आऊं कोन मुंहिंजो हुन सां को वास्तो कोन्हे मूंखे चई उहो अचे थो अबी उहो मुंहिंजो सरियाल भरे ॾींदो यार घुराईं बाबा मुंहिंजो कोन्हे आऊं पहली वञा जान छॾी छा मतिलबु चादर लाइ रख दे ए मोबाइल खणियो बस माण्हू खे रुगो आई ॿ नंबरी कंदा लाइ चादर जो कोन्हे वास्तो यार बाबा चादर ते लाए रख चप्पल बि लाए रख तरीक़ो सही कोन्हे न यार असांखे उतां अची आया तो हुन चयो तो फैननि तुंहिंजा उन सां मिली आहे हिन छा मुंहिंजा 1200 रुपया रहिया आहिनि अॼुकल्ह तो ख़बर 50 रुपया वरी अहमियत था रखनि यार ही तरीक़ो सही कोन्हे ॿियार पहले ईअं कोन थींदो तुंहिंजे संगत पोइ चप्पल त न लाए चप्पल लाए ॿियार हिन खां करे कोन कंदा न माण्हू सां हेलो बच्चो मोबाइल चश्मा वॾा विझो जहिड़ा MP में हलंदा पोइ यार ही त तरीक़ो सही कोन्हे हाणे आऊं त बिना चप्पल जे घर में आया पंहिंजो फेमस कोन्हे पाण लाइ हला कोन्हे ठीकु आहे बसि सुठो कयो अवां सुठो कयो पैसा जल्दी सां ॾेई पोइ पंहिंजे चप्पल खणी वञो सुठो कयो अवां सुठो कयो वञी हुन सां ॻाल्हाए